दर खोल मां तो चवां दर खोल ऐं असांजे दुश्मन खे असांजे हवाले कर न त सीनू परमूर करे छॾींदो साईं। तोखे ख़बर न आहे उतां कंहिंजी आहे, मां कंहिंजो माण्हू आहियां। तारे असांजे ॻोठ मथां हमिलो कयो आहे, तूं छा थो सम्झी असां तारे खे बस कंदासीं। दरवाज़ो न खुलियो आहे न खुलंदो। मां तो चवां दर खोल। राजा न वो खिया ने वापस वञण भुलिजे उते आए बरी या समझ लाइ छा थी। हाँ यार तू वञ वञी ॾिस केतिरा कफन वठला ऐं केतिरो बंदोबस्तु करिणो आहे। ठीकु आहे मां हलां थो। मां यो ज़िंद वॾी तयारी सां आयो आहे। ॿियो लॻे थो त ही बाग इन जी भरियल आहे। ॿियो मिड़ई ख़ैर आहे न। हथियार हेठि तुझी हिम्मत कीअं थी जो तो मंसूर खान मथां हथियार सुठो कयो। किथे ईअं न थिए त तुंहिंजे दुश्मन जे बदिरां तुंहिंजो हितां लाश वञे। वैस मंसूर खान तव्हां नाराज़ न थियो। ठारो असांजो दुश्मन आहे। ठारे असांजे ॻोठ मथां हमलो कयो आहे। असां पंहिंजे ॻोठ खां वठी हुनजो पीछो कयो आहे। हुन अची हिते पनाह वरिती आहे। तव्हां हुनखे भली पनाह ॾियो। हुन जेको असांजे ॻोठ जो नुक़सानु कयो आहे हुनजो ज़िम्मेवार केरु? मंसूर खान छा हुनजो कयल नुक़सान असांखे तव्हां भरे ॾींदो? पहिरियां मूंखे तव्हां इहो त ॿुधायो तव्हांजो कहिड़ो नुक़सानु कयो आहे? सोडल मुराद खे अस्पताल खणायो आहिनि। चाचो क़ाइम चए पियो त वठी अच सोडल वारनि खे। छा सोटू मुराद? मंसूर खान हींअर त असां वञूं था। असांजो दुश्मन तुंहिंजे हवाले। पर जेकॾहिं तूं असांजे दुश्मन खे भॼण जी वाट ॾिनी त मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो सभु पंहिंजे खूननि जो बदिलो तोखां वठंदासीं। तोखे ख़बर ई न आहे त मंसूर खान कहिड़ी शइ आहे। वित खां वधीक न ॻाल्हाए वित वधीक। मालिक साईं मुराद जे सिर ॾांहुं ख़ैर कजांइ। उन खां सवाइ असांजो कोई बि न आहे। उनखे कुझु थी वियो त असांजो छा थींदो? अदा खां पोइ असां सभु यतीम थी वेंदासीं। सिर्फ़ु असांजो न पर चाचा वारे जे घर जो सहारो बि अदा ई आहे। सभु दुआऊं उन जे लाइ, सिर्फ़ु ही खानदान न पर पूरो ॻोठ मुराद जे लाइ दुआ गो आहे। अदा त पूरे ॻोठ जो सहारो आहे। अदा खां पोइ ही रज़न वारा कंहिंखे बि सुकून सां साह न खणण ॾींदा। मालिक साईं महिरबान आहे पर ॻोठ वारनि खां हुननि जो सहारो कोन खसींदो। अदा तव्हांखे ख़बर ई न पई त रज़न वारनि जा माण्हू गोड़ जे ॿाहिरां निकितल हुया। रज़न रेस सां वॾी चालाकी करे वियो आहे। हाणे सोडल वारा इहो सम्झंदा त मुराद खे माराइण में रेस जो हथ आहे। छा अदा हाणे मुराद जे बचण जी का बि उमेद न आहे? साम्हूं त मुराद खे कोन्हे ॿुधो। बाक़ी ॻोठ वारा चवंदा त मुराद खे 3 गोलियूं लॻियूं आहिनि। ॿियो बि ख़ैर आहे। अदा माण्हू त हिकु गोली खां नथो बची सघे पर ही 3 गोलियुनि वारो कीअं बची सघंदो? बाबा बचाइण वारी त मालिक जी ज़ात आहे। बाक़ी दुश्मन त मुराद खे मारे चुका। हाणे मूं बसि जयाती त बची वेंदो। ॿियो बि ख़ैर। सोट एॾी त भॼ भॼा थी वई जो असांजो उतां निकिरणु लाज़मी थी वियो।
पर तव्हांखे ठारे खे अलॻि न करिणो हुयो। अदा असां सोचियोसीं त जेकॾहिं हुन तरफ़ खां मुराद निकिरी वियो त पोइ असांजी हुन ते नज़र ई न पवे हा। हुनजे करे असां ठारे खे हुन पासो छॾियोसीं। ऐं मुराद वरी असांजे तरफ़ खां अची मुराद खे पूरो कयो अथव या बची वेंदो? 3 गोलियूं मुराद खे सीने में हयूं आहिनि। मूंखे हिकिड़ो ॿियो बि ख़ौफ़ थी पियो आहे त ठारो उन्हनि जे रुख़ त न चढ़ियो। सोट जेकॾहिं ठारो हुननि जे रुख चढ़ी वञे हा त हिन वक़्त ताईं ठारे जो लाश जी असां वटि पहुचे हा। ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त उतां निकिरी वियो हूंदो। जेकॾहिं उतां निकिरी अचे हा त हिन वक़्त ताईं हिते पहुचणु घुरिजे हा। ईअं बि थी सघे थो त मतां ख़ौफ़ खां ठारे को ॿियो रुख कयो हुजे। सोट परेशान न थियो, शाम ताईं इंशाल्लाह असां वटि पहुची वेंदी। गाॾियूं कढो। हाणे असांखे इहा जांच करणी पवंदी त ठारो उन्हनि जे रुख़ त न चढ़ियो। बाबा जेकॾहिं मुराद मरी पियो त राज़न वारा असांजे घर में घड़ी अची असांखे पादर हणी वेंदा। सच पियो चई पुट, इहो मुराद ई हुयो जेको हिननि ज़ालिमनि खे हिन ॻोठ खां ॿाहिरि तड़ियूं बीठो हो। ऐं जेकॾहिं हाणे इहो मुराद मरी थो पए त इहे ज़ालिम असांजे घर में घिड़ी ईंदा। बाबा उन्हनि खे त रेस बि कुझु नथो चवे, हू हिते अची ज़ुल्म था कनि। मां रईस बि उन्हनि जो ई भरझलो आहे। बाबा मुराद वारा बि ॾाढा मुड़ुस आहिनि पर पंहिंजे ॻोठ वारनि खे कुझु बि न आहिनि चवंदा। मुराद केरु सॾाए पुट, ॻोठ वारनि जे मथां साह सदको कंदो आहे। अमीर हुजे या ग़रीब, हू समूरनि सां मोहबत ऐं प्यार में पेश ईंदो आहे। ऐं होॾां हू ज़ालिम राज़न वारा, उन्हनि जी त ग़रीबनि मथां कावड़ लांदी ई नाहे। बाबा इहो बि शुक्र थियो त असां मुराद वारनि जे ॻोठ में वेठा आहियूं। बाबा मूंखे यादि आहे हिकु चकर मां राज़न वारनि जे ॻोठ भाॼी कपाइण लाइ वियो हुउसि। अदा बसर ऐं आलू त ॾे। घणा खपनि थी? अरे ॾे त हाल छोरा, हे जेको तूं रोज़ असांजी घिटीअ में चकर थो ॾे, इहो तूं असांजी रननि खे ॾिसण थो अचे। न न काका, मां त भाॼी कपाइण लाइ ईंदो आहियां। ॾाढा मिठड़ हिन सां अहिड़ो असरु कयो जो हे ॿीहर ॻोठ ॾे अचे ई न। तूं सच पियो चवीं पुट त हू वॾा ज़ालिम आहिनि। ऐं तोखे ख़बर आहे त हिकु ॾींहुं हिकु फ़क़ीर उन्हनि जे ॻोठ वियो त सॼो ॾींहुं उन फ़क़ीर खे ॿधी ॾियां। हाणे त उन्हनि जे ॻोठ में को फ़क़ीर ख़ैर वठण बि न आहे वेंदो। अदा इन ॻाल्हि खां पोइ तूं उन्हनि जे ॻोठ में भाॼी खपाइण वयो वे? तौबा कर दी तौबा कर, मूंखे रोज़ रोज़ को उन्हनि जा पादर थोरा ई खाइणा आहिनि जो मां उन्हनि जे ॻोठ भाॼी कपाइण लाइ वेंदुसि। चइबो त असुल मसइलो इहो आहे। जी अम्मा साहिब, मूंखे हाणे इजाज़त ॾियो, मां वञणु थो चाहियां। ठीकु आहे, तूं वञी सघे थो। न न मंसूर न। हैदर ये मसाण हिन खे फ़िलहाल कमरे में विहारे छॾ, वक़्तु अचण ते हिन जो फ़ैसिलो कंदासीं। पर मां वञणु थो चाहियां। ठारा अम्मा साइण बीहण लाइ चयो आहे। मां वञणु थो चाहियां। ना मां तव्हांजो क़ैदी आहियां ना को ॾुहारी जो तव्हां मूंखे क़ैद कंदव। मां वञा थो। जॾहिं अम्मा साइण चयो बि इहो त मुतबा थी वियो। हां जो अम्मा साहिब जो हुकुम न इनकार। हैदर वञी मंसूर खे संभाल, किथे पराए छोकिरे खे मारे न विझे। हाज़िर हो मसाण। कुंजा अॼु मां ॾाढो ख़ुशी आहियां ओ जमाल, अॼु मां ॾाढो ख़ुशी आहियां ओ जमाल। मोआ ॿियनि जे मौत ते ख़ुशि न थी, पंहिंजनि लाइ सोच, पंहिंजनि लाइ। ये पंहिंजनि जो पलांद असां कयो आहे। बाबा पलांद में आख़िरकार हिक ॿिए जा मुड़ुस केसीं ताईं मारींदा रहंदव? जेसिताईं ठा नथो थिए न, हिक ॿिए जा मुड़ुस ईअं ई मारींदा रहंदासीं। बाबा वरी जॾहिं ठाह कयो था त असांखे ई कुर्बान कयो थो वञे। हिन चकर ईअं न थींदो। जेकॾहिं थियो त दुश्मन जी छोरी पंहिंजे तरक़ ईंदासीं। तव्हां मर्दनि औरतुनि जी ज़िंदगी खे मज़ाक बणाए छॾियो आहे।
न्याणी कंहिंजी बि हुजे उहा न्याणी हूंदी आहे। भले माई भले, दुश्मननि जूं छोरियूं हाणे ईंदियूं न्याणियूं थी वियूं। बाबा जॾहिं दुश्मन जे दर ते मोकिलण लाइ तव्हां मूंखे वनवाह में विहारियो, तव्हांखे ख़बर न आहे त उन वक़्तु मां कहिड़ी कैफ़ियत मां गुज़री हुअसि। इन जे करे मां राति ॾींहं दुआ घुरंदी आहियां त मालिक साईं कंहिं बि न्याणीअ खे दुश्मन जे दर ते न परिणाए। उते उहा कहिड़ो अज़ाब भोगींदी, तूं हिन दिलि खां पुछ। दीवाल सौट खकर छा थियो? सोट थारे जो किथे भी दस पतो कोन थो पवे। साईं छॾियो मरी पवंदो। मंसूर, कॾहिं कॾहिं तूं एॾो होश विञाए वेहंदो आहीं जो तो मां मूंखे बि ख़तरो थींदो आहे। अम्मा साया, जेकॾहिं को बि माण्हू तव्हांजो हुकुम मञण खां इनकार कंदो आहे न त मुंहिंजी दिलि चवंदी आहे तुंहिंजो साह निपूरे कढे। बाबा साईं हिन असां वटि पनाह वरिती आहे, हिन ते हथु खणणु सही न आहे। उन पनाह वरिती, उनखे पनाह मिली ऐं दुश्मन जे वञण खां पोइ हू असांखे कमज़ोर सम्झणु लॻो। जेकॾहिं ईअं न हुजे हा न त अम्मा साईं जे हुकुम जो इनकार ई कोन थिए हा। थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं इंसान जा होश ख़ता थी वेंदा आहिनि। हू पंहिंजी हवासनि में नाहे रहंदो ऐं हू ग़लति फ़ैसिला कंदो आहे। अम्मा साईं, इनखे क़ैद रखण पोयां अव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? तूं अच मूंसां, मां तोखे ॿुधायां थी। पुट सोडल तव्हां ॻोठ हलो, मुराद वटि मां या दादम वियूं था। हा सोट, असांखे हाणे ॻोठ हलणु घुरिजे, छो त दुश्मन मथां को भरोसो न आहे। थोरो ख़्याल सां वञिजो, हो बि अरब हमलो करे सघनि था। त जेकॾहिं हाणे साम्हूं आया आहिनि त उन्हनि जा लाश ई वापसि वेंदा। चाचा, अदा जे होश अचण खां पहिरीं तव्हां सूबेदार खे को बि बयानु न ॾिजो। ख़बर आहे पुट, हमले करण वारनि खे हिन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त केस दाख़िल बि हिन जी मर्ज़ीअ सां ई थींदो। बाबा असां हलूं था, मालिक साईं सोच जी सदा ख़ैरु कंदो। बाक़ी जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थिए त असांखे फ़ोन करे ज़रूरु ॿुधाइजो। अॻाई थींदी पुट, तव्हां बेफ़ौक़ अरिया वञो। असल में पुटु मुराद वारा असांजी वॾी इज़त कंदा आहिनि ऐं ही उनखे ज़ख़्मी करे पोइ हिते आयो आहे। सुभाणे जेकॾहिं मुराद ऐं उनजा भाइर अची असां खां हिन जी घुर कनि ऐं हीअ असां वटि न हुजे, पोइ असां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? अम्मा, भल मुराद वारा केॾा बि असांजे वेझो छो न हुजनि, पर हिन त असां वटि पनाह वरिती आहे। अमां जेकॾहिं असां पनाह वरितल खे उन्हनि जे दुश्मन जे हवाले कयोसीं न त पोइ तव्हां छा थी सम्झो त सुभाणे को माण्हू असां वटि पनाह वठण लाइ ईंदो? ऐं ॿी ॻाल्हि त सुभाणे सभु इहो ई चवंदा त असां मुराद वारनि खां टिजी वियासीं, तॾहिं असां पनाह में आयल माण्हू बि उन्हनि खे ॾेई छॾियोसीं। इहो सवाल त हर सूरत में माण्हुनि जे ज़हन में उथंदो। जेकॾहिं असां हिन खे आज़ादु कयूं था त माण्हू त ईअं ई चवंदा त रहज़न जे ख़ौफ़ खां असां मुराद जे कातिल खे आज़ादु करे छॾियोसीं। तव्हां ई ॿुधायो त आख़िर हिन जो हल छा आहे? हिन छोकिरे खे ॿिन्ही धुरियुनि जे ॻाल्हियुनि करण खां पोइ कंहिंजे हवाले कंदासीं, जेको उसूल बि आहे ऐं इन में ई असांजी इज़त रहिजी वेंदी। इन करे कुझु ॾींहं हिन छोकिरे खे इते ई रखिणो पवंदो। डॉक्टर छा चयो, मुराद चढ़ी ईंदो या चांवर वठण वञा? मोलू ऑपरेशन थी चुको आहे, डॉक्टर गोलियूं बि कढी वरितियूं आहिनि, पर पोइ बि अलाए छो पको आसरो नथा ॾियनि।
जे ॾींहं ॿिनि में मुराद होश में आयो त बचण जो आसरो आहे, न त लॻे थो इहो कंदो कोन थींदो। पोइ बि हुनजे माइटनि में त कोराम हूंदो। मूं डॉक्टरनि खे बि सम्झाए छॾियो आहे ऐं मुराद जे माइटनि खे बि चयो आहे त ख़तरो टरी वियो आहे ऐं उन्हनि खे मूं इहो बि चयो आहे त ॾींहं ॿिनि में होश अची वेंदुसि। पर सची ॻाल्हि इहा आहे मोनू त ख़तरो अञा डरियो न आहे। मेरे साईं जे मुराद मरी वियो त पोइ तबाही अची वेंदी। ॿियो मिड़े ख़ैर आहे। मुराद खां पोइ इहे सभु छोकिरा निंढड़ खां थी वेंदा। तबाही त तॾहिं ई थी जॾहिं मुराद बची वियो। दुआ कर त हाणे मुराद ख़ैर सां हली पए ऐं पोइ इहे रंगरूट छोकिरा कमज़ोर पइजी वेंदा। उन्हनि ते दबाव विझी ठा कराए वठिबो। पर जे फर्ज़ कयो मुराद बची थो वञे त मोलू छा थो सम्झे? मुराद ठा कंदो? बाबा साईं, इहो ठा पोइ कॾहिं बि कोन थींदो। रज़न एॾी साज़िश करे जेके मां त सम्झी न सघियुसि। बाबा साईं तव्हां बि सम्झी न सघियो? हा मोलू, सच थो चई। इन रज़न जी साज़िश खे त मां बि सम्झी न सघियुसि। मां मुख़्तार जो सिर थालीअ में रखी तव्हांजे हवाले कयो। तव्हां मुराद जे कहर खां पंहिंजे हमराहनि खे बचाए न सघियो। इहा असांजी ग़लती आहे रहिस। पर इहा खून रेज़ी जेसीं ताईं ख़तमु न थींदी जेसीं ताईं इहो मुराद ज़िंदा आहे। ॾिस, मुराद खे ख़तमु करण जो ही मां तोखे आख़िरी मौक़ो ॾियां थो। आख़िरी। जे हुन खां पोइ बि मुराद बची थो वञे त पोइ सम्झ जा तूं बची न सघंदे। सुभाणे मां पूरे बंदोबस्त सां ईंदुसि। सम्झो त मुराद बची न सघंदो। रज़न हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾ त इहो जेको राज़ आहे इहो सिर्फ़ु तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में रहंदो आहे। जे न राज़ खे खोले तो पंहिंजे भाइरनि ऐं सोटनि जे अॻियां रखियो त पोइ तूं ज़िंदा न रहंद। बेफ़िक्र थी वञ रहिस त इहो राज़ मूंसां गॾु क़बर में दफ़न थी वियो। हाणे न मुराद जो मरण नामुमकिन बणिजी वियो आहे। जेसि ताईं इहो मुराद न मरंदो मुंहिंजो अंदर ई न ठरंदो। अचे वठ, पाणी पी, ईड़ी आली कर, तुंहिंजी खुश्की ख़तमु थिए त पोइ मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। तव्हां जेको मूंसां असरु कयो आहे हुन ॻाल्हि जी ख़बर राज़न खे पइजी वई न। पोइ तव्हां पंहिंजो अंजाम सोचियो आहे त तव्हां सां कहिड़ो असरु थींदो। धमकी वारी ॻाल्हि मंसूर ख़ान जे अॻियां कंदे न त तुंहिंजा इहे उज़वा उखोड़े छॾींदो। तुंहिंजी भलाई इन में आहे। जेतिरो हिते आई न त इहा आकड़ जिस्म मां ख़तमु करे छॾ। जे न त पोइ पंहिंजी मुसीबत खे पाण दावत ॾींदे। मां तुंहिंजी ऐं मंसूर ख़ान जी ॾाढ मुड़सी ॾिसी चुको आहियां। तूं पंहिंजे पादरनि खे पाण पियो कून कून करी। मां तुंहिंजे लाइ छा थो करे सघां? पर आउं तोखे वरी बि सुठी सलाह ॾींदुसि त मंसूर ख़ान जे अॻियां न्याज़ निवड़त सां कंध हेठि करे ॻाल्हाइजांइ। उन जे साम्हूं आकड़ कंदे न त पादर खाईंदे हाणे पाणी पियो अथई, तुंहिंजी मर्ज़ी पी या न पी। तव्हांखे जेको ज़ुल्म करिणो आहे करे वठो। जॾहिं हितां आज़ाद थी भाउ जे साम्हूं पुॻुसि त मुंहिंजे हिकु हिकु ज़ख़्म जो तव्हां खां हिसाबु वठंदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तादा ठारो आख़िर वियो काॾे? ज़मीन की हे वैसे आसमान न उनजो कुर न पतो, का ख़बर ई नथी पई। किथे हुनखे दुश्मन मारे पूरे त न छॾियो? ख़ैर गुरबाजाई ख़ैर। ख़ैर त तो कॾहिं खां मोकिलाए वियो आहे। छा मुंहिंजे घुरण सां हिते वापसि ईंदो? वाई त चङी कर, अलाह ख़ैर कंदो। राज़न
ख़ैर त उन्हनि जो थींदो आहे जेको ॿियनि जी भलायूं करे। असां त सदाईं ॿियनि जो बुरो चाहियो आहे। जेको भलाई जे क़ाबिल हूंदो आहे न, मां उन सां सदाईं भलाई कंदो आहियां। अदा तूं छॾ भाॼाईअ खे, इहो सोचो त ठारे खे किथे ॻोल्हणो। ठारे जी ख़बर हाणे असांखे मौलूद कमदार खां ई पवंदी। ॿियो ॻोठ वारो असांखे केर बि न ॿुधाई अथनि। ओताक ते हली करे मां मौलूद खे फ़ोन ते घुराए थो वठां। अमा साइण, मूंखे को बि इख़्तियार न आहे तव्हांजे विच में कंहिं बि मसइले जो हल पेश कयां। को बि इजाज़त घुरां थो, जेकॾहिं इजाज़त ॾियो त अर्ज़ु कयां। जी हैदर, ॻाल्हि कर, कहिड़े मसइले तव्हांखे मुंझायो आहे? ठारे खे हितां वञणु ॾियो था या न, उहो तव्हांजो फ़ैसिलो हूंदो, पर मां इहो अर्ज़ु कंदुसि त रज़दनि खे इतला ॾियणु खपे। उनजो भाउ आहे, असां वटि पनाह तौर हिते रहियल आहे। उन सां रज़दनि वारनि जी परेशानी बि दूरि थी वेंदी ऐं असांखे का गिला बि न ॾींदा। त उन्हनि जो हमराह असां वटि हुयो ऐं असां उन्हनि खे का ॼाण ई न ॾिनी। इहा तुंहिंजी सुठी सोच आहे। हैदर, ईअं कर, तूं रज़दनि वारनि खे इतला ॾेई छॾ त उन्हनि जो माण्हू असां वटि आहे। जी अमा साइण, जेको तव्हांजो हुकुम। अमा साइण, जेकॾहिं राज़नि वारनि खे ख़बर पवंदी त पंहिंजे भाउ खे वठण लाइ त ज़रूरु ईंदा। ऐं जॾहिं त तव्हांजो ई फ़ैसिलो आहे त जेसि ताईं मुराद होश में नथो अचे या हू ठीकु नथो थी वञे, तेसि ताईं इन छोकिरे खे आज़ादु न आहे करणो। रज़दनि खे इन मसइले बाबति आगाह करे छॾिजांइ। जेकॾहिं ॻाल्हियुनि वक़्तु हू ॿीहर पंहिंजे भाउ खे असांजे हवाले करे थो त पोइ भले तूं उन छोकिरे खे पंहिंजे भाइरनि सां वञणु ॾिजांइ। अमा साइण, राज़नि वारा हा त ज़रूरु करे वेंदा। राज़नि वारा भरोसे जे क़ाबिल न आहिनि। तोखां वधीक ताक़तवर त न आहिनि। जेकॾहिं न धोखो ॾियनि त उन जे घर में घिड़ी उन छोरे खे हिते खणी अचिजांइ। ठीकु आहे अमा साइण, जेको तव्हांजो हुकुम उन ते अमल कंदासीं। जेसीं ताईं तव्हां केस दाख़िल कराए नाला नथा ॾियो त असां कीअं था गिरफ़्तारियूं करे सघूं? सूबेदार साहब, असांखे इहा त ख़बर आहे त सोट जे मथां हमिलो करण वारा रज़दन ई उनजा भाइर आहे, पर सोट जे मथां गोलियूं कंहिं कंहिं हलायूं ऐं इहो मसइलो कीअं थियो, इन जी असांखे का बि ख़बर न आहे। इन जो अखियुनि ॾिठो शाहिद सोट पाण आहे। जेसीं ताईं सोट होश में नथो अचे, असां को बि बयानु ॾेई नथा सघूं। तव्हांजा दुश्मन तव्हांजे साम्हूं आहिनि। उहो केस दाख़िल करण खां छो था लारायो? सौट, राज़न ऐं ककर मथां केस दाख़िल करायूं था। तव्हां पंहिंजो बयानु लिखारायो। असीं केस दाख़िल करे गिरफ़्तारियूं कयूं था। सूबेदार साहब, इन जे लाइ तव्हांखे हिकु ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो, जेसीं ताईं सोट होश में नथो अचे। ठीकु आहे, लाचार असांखे बि न आहे जो बग़ैर NC ऐं FIR जे वतऊं गिरफ़्तारियूं कंदा। सोट, असांखे केस दाख़िल कराइणो घुरिजे। सोट अली ख़ान, तूं अञा ॻाल्हियुनि खे सम्झी नथो। रईस शाहनवाज़ ख़ान ऐं सूबेदार इहे पाण में मिलियल आहे। असीं अखियुनि ॾिठा शाहिद न आहियूं। सुभाणे असांजो ई ॾिनल बयानु असांजे ई केस खे कमज़ोर करे छॾे त पोइ असीं छा कंदासीं? थी सघे थो त इहा शाहनवाज़ ख़ान जी चाल हुजे। हिन वक़्तु असांजे ई केस में नाला ॾियूं, सुभाणे अगरि सोट होश में अचे ऐं सोट चवे तव्हां इहे नाला छो ॾिना त पोइ असां छा कंदासीं? सोट न ई करे असांखे सब्र खां कमु वठिणो पवंदो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।